बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क्लास नंबर 62 हिन वीडियो लेक्चर के अंदर असी पढ़ने वाला हूँ फॉर्म्स ऑफ सेट एंड इनफाइनेट एंड फाइनेट सेट्स कड़ा होंगे ये ब टॉपिक्स हैं जो इन नंढे वीडियो के अंदर असी कवर कंदासीं। सोचो तो स्टार्ट क्यों पाँच क्लास के जी तो मैं तव्हांजे सामूं लिखियो है फॉर्म्स ऑफ सेट। एक टेबुलर फॉर्म और बो डिस्क्रिप्टिव फॉर्म यानी इन बया फॉर्म्स यानी सेट बिल्डर फॉर्म आ अड़े ही तरीक़े से अस जैसे मथिन क्लासन में ईंदा हूँ तो उनके समझण की कोशिश कंदासीं पर बिगनर लेवल ते ही ब फॉर्म्स अस पढ़ंदासीं इन वीडियो में। पहिरियों फॉर्म है टेबुलर। हाँ टेबुलर छा हुंदो आहे जेको लिस्टेड विद इन ब्रैकेट्स एंड सेपरेटेड विद कामा यानी टेबुलर फॉर्म उन फॉर्म के चवंदा आहियूं जेको असां हिन ब्रैकेट के अंदर लिखूं ऐं उहे एलिमेंट लिखी करे कामा सां सेपरेट कयूं। टेबुलर फॉर्म के कॉन्सेप्ट तौर इहो भी समझाया वेंदो आहे त असां हिन जे अंदर उहे सेट लिखंदा आहियूं यानी उहे एलिमेंट्स लिखंदा आहियूं जिनकी शिकिल जीअं हूंदी आहे। मिसाल अगर मां तव्हांखे चवां थो त AIEOU इहो सेट ठाहियो त ॾिसो तव्हां जॾहिं ए था लिखो त ए जी शिकिल ए वांगुरु ईअं ई हूंदी आहे, तव्हां उहे करे था लिखो यानी जहिड़ी जहिड़ी शिकिल जो कोई एलिमेंट हुजे उनखे उहे करे लिखूं या जीअं उहो लिखी सघिजे त उहे लिखूं त असां उनखे बि टेबुलर फॉर्म चवंदा आहियूं। जीअं मां तव्हांजे साम्हूं लिखियो आहे AEIOU यानी इहो छा आहे टेबुलर फॉर्म आहे। छाजे करे त हिकु त हिन जे अंदरि ब्रैकेट्स आहिनि ऐं ॿियो असां उहे हक़ीक़ी शिकिल में उहे लिखिया आहिनि ऐं सेपरेट कयो आहे उनखे कामा सां, असां थियो इहो टेबुलर फॉर्म। ऐं ॿियो मां हीअ मिसाल इन जे करे लिखियो आहे त जीअं मिसाल UIOEA साॻियो ई सेट आहे ऐं ॿई वावल्स जा सेट आहिनि त यानी हिन में कोई बि फ़र्क़ु न आहे। सिर्फ़ु हिनखे लिखण जो मतिलबु इहो आहे त तव्हांखे इहो ज़हन में हुजे त ऑब्जेक्ट्स अॻिते पोइते हुजनि या एलिमेंट्स मेंबर अॻिते पोइते हुजनि त कोई मसइलो न आहे। सिर्फ़ु इहो हुजे त रिपीटेशन न हुजे, इनखे असां चवंदा आहियूं सेट जो जेको आहे सो टेबुलर फॉर्म जेको तव्हांजे साम्हूं आहे। हाणे इहो ई वरी इन सेट जो ई मां तव्हां उनजे साम्हूं लिखियो आहे सेट ऑफ वावल्स ऑफ इंग्लिश अल्फ़ाबेट यानी ॾिसो हिन में असां काई बि सेपरेशन काई बि कामा मतिलबु हिकिड़ो डिस्क्रिप्टिव फॉर्म आहे यानी ओनली डिस्क्राइब्ड आहे यानी सेट जी अहिड़ी शिकिल जंहिंमें उहा सेट जी वज़ाहत थियल हुजे ऐं तव्हां सम्झी वञो त हे चवे छा थो असांखे। जी अगर मां ख़ाली लिखां सेट ऑफ वावल्स ऑफ इंग्लिश अल्फ़ाबेट, हिकु त हे डिस्टिंक्ट आहे, ॿियो वेल डिफाइंड आहे ऐं असांजो हे कहिड़ो फॉर्म आहे सेट जो डिस्क्रिप्टिव फॉर्म आहे यानी हिकिड़ी वज़ाहती तरीक़ो आहे जंहिंमें असांखे वज़ाहत कई वेंदी आहे। उनखां पोइ हीअ मां सेट लिखियो आहे जीअं हिकिड़ो सेट आहे सेट ऑफ नेचुरल नंबर्स यानी हे कहिड़ी फॉर्म थी वियो सेट जी डिस्क्रिप्टिव फॉर्म थी यानी उहा वज़ाहत थियल आहे ऐं उन सां गॾु असां उनजो टेबुलर फॉर्म बि लिखियो आहे। टेबुलर फॉर्म कहिड़ो आहे 1 2 3 ऐं हीअ डॉट्स ॾिना आहिनि त माना इहे अनलिमिटेड आहिनि, हलंदा वञनि था। सो असां हिनखे उनजी टेबुलर फॉर्म बि ॾिनी आहे। नेक्स्ट आहे सेट ऑफ नेम्स ऑफ 3 बॉयज़ हुज़ नेम्स स्टार्ट विथ A यानी अहिड़नि 3 छोकिरनि जे नालनि जो सेट ठाहियो जंहिंजो नालो A सां शुरू थिए यानी इहा बि हिकिड़ी डिस्क्रिप्शन आहे, वज़ाहत आहे। त असां इन जो जेको आहे टेबुलर फॉर्म कहिड़ो ठाहियो आहे हे अली अहमद आमिर, तव्हां कोई बि ठाहे सघो था पर असांखे सिर्फ़ु इंस्ट्रक्शन इहे ॾिनियूं वयूं हुयूं त 3 छोकिरनि जे नालनि जो सेट ठाहियो जंहिंजो नालो स्टार्ट A सां थिए ऐं डिस्टिंक्ट आहे, कोई बि तव्हां हिन में सेट करे सघो था। मिसाल हिकिड़ो ईअं ई असांखे हिकिड़ो डिस्क्रिप्शन फॉर्म में सेट मिली सघे थो हफ़्ते जे 7 ॾींहंनि जे नालनि जो सेट, त असां उनखे बि ब्रैकेट जे अंदरि मंडे ट्यूसडे वेनसडे थर्सडे फ्राइडे सैटरडे एंड संडे लिखी सघूं था। यानी असां इहो सम्झोसीं त टेबुलर फॉर्म कंहिंखे चइबो आहे जेको असां उन हक़ीक़ी शिकिल में सेपरेट कयूं ब्रैकेट्स में लिखूं ऐं उनखां पोइ डिस्क्रिप्टिव फॉर्म छा खे चइबो आहे जंहिंजे अंदरि असां वज़ाहती तरीक़ो इस्तेमालु कयूं, वज़ाहत कयूं ऐं सेट डिफाइन थी वञे। हाणे असांखे चए थो डिफाइन फाइनेट एंड इनफाइनेट सेट्स यानी चए थो फाइनेट सेट खे ऐं इनफाइनेट सेट्स खे डिफाइन कयो यानी यादि रखी छॾियो त अहिड़ो सेट जंहिंजे अंदरि एलिमेंट्स महदूद हुजनि असां उनखे फाइनेट सेट चवंदा आहियूं। मिसाल कीअं अगरि मां तव्हांजे साम्हूं लिखां थो B सेट उन में 1 2 3 मां हिन सेट खे बंदि थो कयां त हे सेट छा आहे फाइनेट आहे, हीअ महदूद सेट आहे। ईअं ई हिकिड़ो ॿियो मिसाल खणूं था, मां C सेट लिखां थो जंहिंजे अंदरि लिखां थो AEI छा आहे फाइनेट सेट आहे। हाणे ईअं ई जीअं असां फाइनेट सेट खे डिफाइन कयूं था त विथ लिमिटेड एलिमेंट्स एंड मेंबर्स, ईअं ई हूंदो आहे इनफाइनेट सेट विथ अनलिमिटेड मेंबर्स। माना कीअं अगरि मां तव्हांखे चवां A सेट लिखूं था नेचुरल नंबर्स जो, हाणे नेचुरल नंबर हिक खां शुरू थियनि 2 3 हाणे हीअ अगरि जेके मां डॉट्स ॾियां थो त हिन जो मतिलबु छा आहे त इहो सेट पियो हले थो यानी किथे बि दुनिया में अंगनि जो ख़ात्मो आहे ई न, इहे हलंदा रहंदा। ठीकु आहे त इहो छा थी वियो सेट
इनफाइनाइट थी वियो। पर अगरि मां अल्फ़ाबेट जो लिखां त अल्फ़ाबेट लिमिटेड आहे, यानी अल्फ़ाबेट छा आहे ए खां वठी ज़ेड ताईं, इहो फाइनाइट सेट जो हिसो आहे। पर इनफाइनाइट ॿधी अदद थो लिखां, मिसाल तव्हांजे साम्हूं लिखां थो सी सेट 2 4 6 8, हाणे पिया हलंदा रहंदा। ईअं ई आहे 21 अदद बि पिया हलंदा रहंदा। यानी असांखे डिफाइन करण जे लाइ जस्ट इहो हिकिड़ो सेंटेंस चवणो आहे त अ सेट विथ लिमिटेड एलिमेंट्स इज कॉल्ड फाइनाइट सेट। अ सेट इज़ विथ अनलिमिटेड एलिमेंट्स, उन में लिमिट ई न एलिमेंट्स जी, असां उनखे इनफाइनाइट सेट चऊं। इन द लास्ट तव्हांजे साम्हूं हिकिड़ी नंढड़ी एक्टिविटी आहे, उन एक्टिविटी खे ज़रूरु हिसो वठिजो। उन में उनखे तव्हां हल कंदव, तव्हांजे स्क्रीन ते अची चुकी हूंदी, उनखे हल कयो। ऐं उमेदु आहे त तव्हांखे जेके 2 पॉइंट्स असां हिन में फॉर्म्स ऑफ सेट ऐं फाइनाइट एंड इनफाइनाइट सेट जो जेको तस्करो खयोंसीं उहो कंप्लीट थी चुको हूंदो। वरी मिलंदासीं हिकु नए क्लास में, तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।